अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हल जात खल्क आई वाह वाह। लाफ्टर हाउस शो में मां आहियां जो मेज़बान सोराब सूमरो ऐं लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील आपकी तरह सॉलिड जंहिंजो चवणु आहे ऐं टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट मेज़बानीअ जो राज़ टपाल मेज़बान में लिखियलु आहे ऐं उनखां अलावा कैडबरी डिलाइट जा चॉकलेट जेके आहिनि उन्हनि असां सां ताउन कयो आहे लाफ्टर हाउस शो जे लाइ। अॼु तायाराई साहब माशाल्लाह जीअं त पब्लिक बि वधंदी थी वञे आस्ते आस्ते ऐं ख़बर तॾहिं पवंदी पब्लिक हेसि ताईं अची शुरू थी वेंदी असां होॾे वेही प्रोग्राम कंदासीं। ज़ाहिर आहे असां ऑडियंस जे लाइ शो कयूं पिया, असां पंहिंजे नाज़रीन लाइ शो कयूं पिया जेके ख़ासि करे असांजा परॾे में वेठल आहिनि जेके हेसि ताईं नथा पहुची सघनि उन्हनि जी बि वॾी महिरबानी आहे त असांजो यूट्यूब चैनल आहे धरती टीवी ऑफिशियल उनखे सब्सक्राइब कनि था, कमेंट्स ॾियनि था, लाइक कनि था, शेयर कनि था, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे त असांजे महिमाननि खे बि पसंदि कनि था। अॼु जेके असां वटि माशाल्लाह महिमान आहिनि मूंखे त वेहण जी जॻह ई न मिलंदी। अच्छा एॾा महिमान एॾा वॾा महिमान आहिनि तमामु बहितरीन। उन में असांजा एक्टर बि आहिनि, सिंगर बि आहिनि ऐं समाजी वर्कर बि आहिनि, सोशल वर्कर जेके असां चऊं त सभ खां पहिरियां मां हिन एक्टर खे घुराईंदुसि। तमामु बहितरीन एक्टर बि आहे, मॉडल बि आहे, होस्ट बि आहे, डायरेक्टर बि आहे। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे मुस्तफ़ा अब्बासी। तमामु बहितरीन असांजो प्यारो दोस्त मुस्तफ़ा अब्बासी साहब पहुची चुको आहे साईं। प्रोग्राम में भलीकार चवंदा तव्हांखे। तमामु वॾी महिरबानी ऐं माशाल्लाह सौराब तमामु तव्हांजी सुठी कोशिशि। तक़रीबन मां तव्हांजो एपिसोड शौक़ सां ॾिसंदो आहियां ऐं जेके बि तव्हांजो इंटरव्यू आहिनि माशाल्लाह शो जे आख़िर में करण जी ॻाल्हि तव्हां शुरू में ई करे छॾी। पहिरियों तारीफ़ कयो त अची वियो तव्हां जी वॾी महिरबानी। किरण खां पहिरियों हेलमेट पाए छॾिजे त बहितर आहे। ॾाढो सुठो। ऐं असां वटि जेको ॿियो महिमान आहे उहो बि तमामु बहितरीन तमामु ज़बरदस्त सिंगर बि आहे ऐं छोटे उस्ताद असांजे पाड़ेसरी मुल्क में हिकिड़ो सिंगिंग कॉम्पिटिशन थियो उहो विन करे आयो, तव्हां खटी आयो, पाकिस्तान जो नालो रोशन करे आयो। हाणे उहो छोटे उस्ताद न रहियो आहे, हाणे थोरो बड़े उस्ताद थी वियो आहे। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे नौजवान सिंगर शाहिद सोनू। अञा बि चवी त गिरवी क्या लटा, अञा बि चवी त गिरवी क्या लटा, खाई वए तू मुंहिंजा थाम थिपा, अञा बि चवी त गिरवी क्या लटा, अञा बि चवी त गिरवी क्या लटा, न कर बंदिया तू मेरी मेरी, न कर बंदिया तू मेरी मेरी, ना तेरी ना मेरी, एक दिन सब रह जाएगा, सब थी बनगे कख केरी। जेकॾहिं शायदि सोनू आहे त पोइ मां ॿुॾी मरां। बस गुज जूं ॻाल्हियूं आहिनि। उस्ताद तव्हां कॾहिं अची वियो मां शायदि सोनू खे इनवाइट कयो शो में यार तव्हां। अच्छा माफ़ कजो असांखे बि त अचिणो हो पंहिंजे धंधे ते। ठीकु आहे मां बि चवां मां चयो यार अंधो इंडिया वारनि को खटे पोइ सॼा त सफ़ा बकायदा खटींदा न। बाबा हीअ त पंहिंजो दुकानु अची करे संभालियो आहे न, हीअ बि उस्ताद चुको आहे पंहिंजे दौर में तमामु सुठो। पर हाणे उनखे घुरायूं था। माफ़ कजो थोरी देरि अच्छा थोरो तयारी थो वठे सिंगर ते चए थो त फीमेल सिंगर खे घुराए वठूं असां। तमामु सुठी फीमेल सिंगर इहे घुराए के रूह त ख़ुशि थिए न। हिते हिते हालात कुॾा बिला कुंड जा कुआ। अच्छा असां वटि फीमेल सिंगर आहे ॾाढी ज़बरदस्त आहे त उर्दू स्पीकिंग पर सिंधी गाना बि ॾाढा सुठा ॻाईंदी आहे त उनखे बि घुराए था वठूं शो में। अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे गौरी अब्बास।
फाटे तो कराची कराची आ रही बाबा सिंगर अच्छी भाई हाँ जी जी बाबा और आप सिंधी नहीं आती है सिंधी आती सिंगर है साहिबा। समझ में आती है सिंधी नहीं आते तो सिखा देंगे हाँ हाँ तव्हां उस्ताद पहिरियां पंचर हणण त सेखारियो पंहिंजे शागिर्द खे त हाणे हुन सिंगर खे घुराईंदासीं जे पूरे पाकिस्तान जो नालो रोशन कयो पूरी दुनिया में ऐं जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे शाहिद सोनू जो बत सो तो लगे तुमसे मन पे लगे लगन लगे तुमसे मन पे लगे लगन लगे तुमसे मन पे लगे लगन लगे तुमसे मन पे लगे गली गली घूमे दिल तुझे ढूंढे गली गली घूमे दिल तुझे ढूंढे तेरे बिन तरसे नयन लगन लगे तुमसे मन पे लगन लगन लगे तुमसे मन पे लगन लगे तुमसे मन पे लगन लगन लगे तुमसे मन पे लगन सहारे करे रे सा कौन सहारे करे रे सा मागरे कौन सहारे करे रे सा सारे गा मदन सारे गा मदन सारे धनी दा पदा पदा पमा गा कमाल कमाल वाह माशाल्लाह 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 वाह जबरदस्त शाहिद सोनू भी हुए एंट्री कई जी उस्ताद खान साहब एंट्री कई वाह। बिनी के कारा चश्मा पातल आहिनि वाह। लगे तो भाई अंदर जी बेहतरीन मजा आया सोनू साहब कैसे सर, खैर से एडे नए सही ताए सजे हथ ते अच्छा राइट साइड वाह वाह जबरदस्त यार बेहतरीन बहुत अच्छा गाया थैंक यू कुछ नहीं थैंक यू बेहतरीन आवाज है आपकी दुआ मां जो चोलो पाया है वाह खान साहब इहो छा आहे तव्हां लेडीज़ चोलो कीअं पाया आहियो ख़बर न पियव छा लटरे बाबा लटरे असल में थियो ईअं आहे जो बस तकड़ में असां नाबीन माण्हू बस चोलो पाया आहियूं हाणे सुञाणो त कंहिंजी माई जो आहे इहो सुञातो त गामू आहे बस जाते लॻे ऐं असां वटि वरी जेको सोशल वर्कर आहे ॾाढो सुठो दोस्त आहे उनखे बि घुराईंदासीं पंहिंजे शो में हालांकि उहो ईंदो न आहे चइबो मां शोज़ में यार परे रहंदो आहियां घणो पर अॼु असां हुनखे ज़ोरीअ वठी आया आहियूं न असांजे शो में तव्हांखे अचिणो आहे तमामु पुराणो दोस्त असांजो प्यार में हुनखे असां एंटीबायोटिक बि चवंदा आहियूं
ताज़ो हुननि कराची डेवलपमेंट फोरम बि जोड़ियो आहे जंहिंमें तमामु सुञाण धुरियूं अदीब दानिश्वर शाइर ऐं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं उन में शामिलु कयूं आहिनि। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे वकार लगारी। माशाअल्लाह, मुंहिंजे ख्याल में सभई महिमान अची विया हाणे मूंखे ॾींदा इजाज़त, तव्हां वधीक शो हलायो। ये कहना तू गुल मेड़ जैसी थे गुल छो मेड़िया यार? वर ॿियो महिमान ईंदो त वरी उनजे मथां चऊं न गुल खपी आ यार। उनजे लाइ ॿिया गुल अची वेंदा यार, इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि। तुझी मर्ज़ी अफोर्ड करे त तुझी मर्ज़ी। न न, तमामु ज़बरदस्त महिमान आया आहिनि माशाअल्लाह। साईं वकार लगारी साहब, मुस्तफ़ा अब्बासी साहब आयो आहे, गौरी अब्बास साहब तमामु बहितरीन सिंगर आहे, शाहिद सोनू असां तमामु बहितरीन सिंगर। वकार लगारी साहब कराची डेवलपमेंट फोरम तव्हां जेको जोड़ियो आहे इन जे बारे में तव्हां ॿुधायो, इन जी ज़रूरत कीअं पेश आई, छो पेश आई? काफ़ी अरसे खां वठी करे तव्हां ॾिसो असांजा सिंधी माण्हू जेके आहिनि उहे ॾाढी परेशानी में अची विया हुया। उन खां अलावा उन्हनि जे रोज़गार जो अलॻि मसइलो हुयो। रोज़गार खां अलावा तव्हां ॾिसो कराची जे अंदरि हिकिड़ो वॾो वैक्यूम थी वियो ऐं उहो इन तरीक़े सां ख़्यालु हुयो जो उन्हनि खे केरु सरपरस्ती करण वारो न हुयो, हर को पंहिंजे हिसाब सां। त असां कुझु दोस्तनि वेही करे पाण में इहो डिसाइड कयोसीं त अहिड़ो फोरम हुजे जंहिंमें हर तबिके जो माण्हू हुजे ऐं हर मकतब फ़िक्र जो माण्हू हुजे जेको असां हुननि जी हेल्प करे सघूं, उन्हनि खे गाइड करे सघूं त कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे हिते कराची में सेटल डाउन कयूं। या तव्हां इहो ॾिसो हिते बेरोज़गारी ॾाढी आहे त उन बेरोज़गारी जे हवाले सां असां इहा कोशिशि कई आहे त हिकिड़ा डिफरेंट फोरम ठाहियूं, कमेटियूं ठाहियूं जेके प्राइवेट एरियाज़ में बि वञनि, जेके प्राइवेट कंपनीज़ आहिनि ठाहियूं अथऊं कमेटियूं ठाहियूं त उहे जी जी अॼु असां उहो बिल्कुलु बिल्कुलु वाह ज़बरदस्त। मुस्तफ़ा अब्बासी साहब, तव्हांजो अॼुकल्ह छा मसरूफ़ियात आहिनि, छा पियो थिए? अॼुकल्ह मां प्रॉपर्टी जो कमु थोरो हुन ते तवजा ॾियूं था, छो त लॉकडाउन जे दौरान पंहिंजा कम रुकियल हुया त हिन दौरान प्रॉपर्टी जे कमनि खे थोरो ध्यानु ॾिनो आहे। बहरहाल ॾाढो सुठो। असां वटि गौरी अब्बास हमारे साथ हैं। गौरी अब्बास सिंगर हैं तमामु बहितरीन। गौरी अब्बास हिन ते ध्यानु न ॾियो, हराम खाईंदो ओगरा वेंदियूं त सही। गोरी अब्बास ही आ त अॼु खां असां बि गोरा आहियूं। अच्छा, आप कितने अरसे से सिंगिंग की फील्ड में हैं? मुझे तकरीबन 2 साल हो गए हैं सिंगिंग में। अच्छा, 2 साल। जी, और मैं ज़्यादा सिंधी ही गाने गाती हूँ माशाल्लाह। क्योंकि सिंध में मुझे ज़्यादा पसंद किया जाता है, और इसके अलावा मैं लाइव शोज़ करती हूँ। और पसंद करने वाले ऐसे नालायक भी बहुत हैं। उसकी टेस्ट अच्छी है माशाल्लाह, पसंद तो करती है ना गंदे। अच्छा, शाहिद सोनू हमारे साथ हैं माशाल्लाह। आप छोटे उस्ताद विन करके आए, कितने साल हो गए उसको? ये छोटे उस्ताद हुआ था 2010 में। 10 साल हो गए तकरीबन। हाँ जी। माशाल्लाह। तो उस वक्त आप छोटे थे? मैं उस वक्त मेरी एज थी तकरीबन कोई 12 से 13 साल। अच्छा जी, इसीलिए छोटे उस्ताद में आप तो माशाल्लाह बड़े उस्ताद बन बस गए। उसका नाम ही छोटे उस्ताद था तो फिर उसमें बच्चे भी सारे छोटे छोटे थे। माशाल्लाह। उस वक्त आप भी बच्चे ही थे, 10-12 साल। शायद सोडू ईमान दा वॾो मशहूर आहे, एॾा गाना मशहूर अथनि, बाक़ी हालांकि मां हिकिड़ो गानो न ॿुधो अथमि। आहे मशहूर ये हाणे जो ॿुधाए लागी तुमसे मन की लगन, इहो सम्झ में न आयो, ॾिठी न मुंहिंजा इहो मूंखे सम्झ में न आयो। सोरी से मां ॾाकण ते छो चढ़ी वियुमि, ॾाकण ते चढ़ी वञा मन मूंखे उहो माण्हू पसंदि न आहे। अच्छा, वकार लगारी साहब असां सां गॾु आहे, ॾाढो सुठो सोशल वर्कर बि आहे ऐं तक़रीबन असां खे ॾिसंदा जॾहिं बि कोई किथे को मसइलो थींदो आहे कंहिंसां बि त हे हुते पहुची पवंदा आहिनि। हिकु त ईअं थियो हाणे ताज़ो साईं, सॼी राति हिकिड़े माण्हू खे तव्हां डिफेंस में ॻोल्हियो, उन ते दर ते पहुता वञी सुबुह जा 6 थी विया। मां बि तव्हांखे फेसबुक ते फॉलो कयां पियो, निकितो काॾे आहे वकार लगारी साहब, इहो छा थियो किसो? इहो ईअं थियो जो जेॾी महिल कराची जे अंदरि तव्हांखे ख़बर आहे ॿोॾ वारी सूरत हाल थी वई, बारिशूं थियूं जेके ऐं डिफेंस ऐं कंटोनमेंट बोर्ड जा एरिया सभु ॿुॾी आहे। जी जी। ऐं उते जन माण्हुनि जेॾी महिल एहतिजाज कयो इदारे जे ॿाहिरों त उन में हिकिड़ो इहो टहिड़ो निकितो ॿाहिरि, हुन चयो त वरी ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाई त को ईअं लॻे थो त को अंदरि सिंधी वेठो आहे, ॻोठो आयो आहे। अरे बाबा तूं उन ते
थोड़ी बाहि लॻी ऐं हिकिड़ो फितरी अमल आहे हर सिंधी को बि ॻाल्हाईंदड़ हुजे हुनखे अफ़सोस बि थिए हा ऐं कावड़ बि अचे हा पोइ वरी पंहिंजी रेकी शुरू कई सभु निकिरी किथां जो आहे केॾो वरी सॼी राति ॻोल्हियो अथऊं डिफेंस पोइ सुबुह जो 6 बजे चयोसि भाई सिंध में तूं रहीं थो त तूं सिंधी आहीं भले तूं कहिड़ी बि ॿोली में ॻाल्हाईंदो हुजें ऑफिसर सिंधी हुयो बि न पहिरीं ॻाल्हि न उहो सिंधी न हुयो जंहिंजे लाइ चवे पियो CEO जे लाइ उहो सिंधी न हुयो उहो पंजाबी स्पीकिंग हुयो अच्छा वकार भाई नेठि हुन खां माफ़ी घुराई हुन माफ़ी ऐं घुरी वॾी ॻाल्हि इहा त वकार भाई ॿुधायो असांखे त जॾहिं हुन दर ते वियासीं असां त हुनजी फैमिली अची वई हुनजी वाइफ अची वई नंढो ॿारु अची वियो हिन करे हिननि चयो बाबा तव्हां सां असांजो कोई न आहे जहिड़ो न कुझु ॻाल्हाइणो आहे जहिड़ो हुन सां बि न हुयो पर हुनखे इहा शइ जेका आहे तव्हां जेके बि तव्हांजा दोस्त हुजनि उन्हनि खे इहा शइ रियलाइज़ करायो त बाबा तव्हां सिंध में रहो था सिंध जा खाओ था तव्हां सिंधी आहियो भले तव्हां कहिड़ी बि ॿोलींदड़ ॻाल्हाईंदड़ हुजो उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी आहियो असां जीअं पाण लॻारे भलो चयूं पर असां पाण खे सिंधी तस्लीम कयूं था छो त सिंध में रहूं था सिंध जो खाऊं था बिल्कुलु पोइ धरती सां वफ़ा ज़रूरु कबी अक्सर तव्हांजे लाइ ईअं ॿुधायो आहे कंहिं मूंखे तव्हांखे एंटीबायोटिक छो चवंदा आहिनि एंटीबायोटिक नालो तव्हां रखियो आहे तव्हां पाण ॿुधायो इहो असां त अनाउंस कयोसीं पर असांखे बि कंहिं ॿुधायो तव्हांजे कोई दोस्त हुयो हुन मुख़बरी कई त वकार लॻारी ॿियो नालो एंटीबायोटिक आहे यानी हीउ हरफन मौला आहे ऐं हर मर्ज़ ते पवंदो आहे कोई बि तव्हांजो मसइलो हुजे त साईं हाणे कंहिं बि दोस्त जो सिंध में रहंदड़ हुजे या ॿाहिरि रहंदड़ हुजे जेतिरो वस्तु हूंदो आहे हुनजी हेल्प बि कंदा आहियूं कोशिशि इहा हूंदी आहे त जिते पहुची सघूं उते हुनजी हेल्प कजे पहुची पवंदो आहे मुस्तफ़ा अब्बासी साहिबु तव्हां पंहिंजे शोबिस जे कैरियर जी शुरूआति PTV खां कई या प्राइवेट चैनल्स खां न PTV खां PTV ते ॾिठो ड्रामो तव्हां हिननि जो मां नंढो कहिड़ो मां सची पुछे मुंहिंजी उन वक़्तु माना उमिरि माना ॻाल्हियूं हलनि पियूं नंढो उमिरि मुंहिंजी केतिरी आहे ॻाल्हियूं हलनि पियूं डिस्कस थिए पई त हिनजी केतिरी हुजणु खपे तुंहिंजूं ॻाल्हियूं हलनि पियूं तूं पैदा थिए या ठाहियो वए मतिलबु वजूद में आणण जे लाइ ॻाल्हियूं हलनि पियूं त माना मुस्तफ़ा खां मां नंढो न असल में हिन चवण जो मक़सदु आहे त हीउ जिथे रहंदो उते PTV हुई कोन त ज़ाहिरी ॻाल्हि आहे किथां ॾिसंदो बूस्टर न हूंदा हुते त कीअं ॾिसंदो PTV ते पहिरियों ड्रामो हुयो तव्हांजो कहिड़ो हुयो मुंहिंजो मोर जा पर नाटक रंग नंढे लाइ ॾिसंदा हुआसीं अला साईं हिकिड़ो सुठो चांस ॾिनो मंज़ूर मक्सी साहिब जी डायरेक्शन में असांखे वरी उन्हनि आर्टिस्टनि सां गॾु जंहिंखे मंज़ूर मुराद खे असां खेत जे रूप में ॾिठोसीं मारवी में उन सां गॾु कमु पिया कयूं मरहूम कमरुल निसा हिकिड़ो साहिबु हुई त मतिलबु हिकिड़ो मुंहिंजे लाइ नवाण हुई जीअं हाणे पाण सेटनि सां वाक़ुफ़ु आहियूं हाणे लोभ यूज़ थिए थो हुते काठ जूं ठहियल हुयूं 2-3 सेट बि किराया मां त दड़का बि ॾाढा खाधा स्टार्ट हुई छो त कॾहिं मां परफॉर्म कई कोन हुई त उन खां पोइ वरी माशाल्लाह सफ़र कंटिन्यू शुरूआत थी पोइ तव्हांजो हिकिड़ो गानो ॾिठो असां ओ मुसवर मूंखे ठाहे ॾे जेको उस्ताद नज़ीर समय ट्रैक्टर ते वेही करे ॻायो उहो लॻे ईअं ॾके घणो थो ऐं उन में वरी फरमाइशूं घणियूं हुयूं अखियुनि में समायल प्यार हुजे चेहरे ते हसीन खुमार हुजे तिर चप जे हेठां लॻाए ॾे आख़िर में मुसवर चएसि पैसा केरु ॾींदो भाउ इहा हिकु वॾी दास्तान आहे त असां गाना जेके ठाहींदा आहियूं वीडियो सॉन्ग वधि में वधि 2 ॾींहं 3 ॾींहं उहो 3 महीना गानो खाई वियो डायरेक्टर खे सम्झ में न पियो अचे त हाणे मां हिनखे बंदि किथे कयां तस्वीर विञाइजी वई तव्हां तस्वीर न विञाइजी वई मुसवर तस्वीर अञा ठाहे पियो तस्वीर ठाहे न पियो ॾिस मां फरमाइश पियो कयो वञा हीअ बि शइ विझ हिन में हीअ बि शइ विझ हुन चयो यार जंग छर काम बि कंदे हो न चए पियो त तिर चप जे हेठां लॻाए ॾे अंधो जा पाण छो न पियो न हुनखे ख़बर न हुई न तिर किथे आणो आहे अच्छा उन खां पोइ हिननि जो गानो मां ॾिठो हिकिड़ो ओ नशीली दिलरुबा चंचल चकोरी चांदनी उन में तव्हां वेगन जे मथां वेठा हुयो हा इहो तव्हांजो तजुर्बो हुयो वेगन ते मथां वेहण जो या सीने जी डिमांड हुई न सीन जी डिमांड ईअं हुई त उन में जुमिलो पियो अचे त मां या भंवरो तूं बिंबोरी अच्छा उहो भंवरो ऐं बिंबोरी त उहा जेका ॿी कोच में वेठी आहे उनजो फॉलो करण जे लाइ उहा बिंबोरी आहे मां भंवरो हुयुसि त हुनखे फॉलो करण जे लाइ उन मां किरियो बि हुयुसि मां ब्रेक लॻण ते किरी बि पियो धक बि पियो लॻो ॾाढो फन कुर्बानी घुरे थो न सारी ॻाल्हि आहे साईं वेगन ते यादि आयो जहाज़ वारो किसो त ॿुधाइनि जहाज़ वारो किसो पोइ ॿुधाइनि थो अञा उहो किसो वारो माहौल शुरू न थियो आहे न ॾाढो सुठो गानो ऐं मुंहिंजे ख़्याल में उन खां पोइ वरी शाहरुख खान महेश भट्टारा इंस्पायर थी करे चाँद फिल्म में बि इहो सीन विधो हुयऊं त शाहरुख खान खे रक्शे जे मथां चाढ़ियो हुयऊं
इहो तव्हांखां ॾिसी करे गानो हुन खां पोइ उन्हनि कई हुआ न मुंहिंजे ज़हन मां न या उन्हनि 1994 में कई पोइ तव्हां 2004 में इहो कयो? इहे त हाणे काफ़ी गाना आहिनि जिन में तव्हां शयूं ॾिसो था पर मुंहिंजी जेतिरी बि क्रिएशन आहे पंहिंजे तरफ़ां आहे। पंहिंजी मां पंहिंजो स्टोरी बोर्ड बि पाण लिखंदो आहियां, ताहिर भाई गवाह आहे। हा। त पंहिंजो म्यूज़िक सेकेंड जे हिसाब सां त केतिरे सेकेंडनि जो थल आहे, केतिरो हिन में आहे। त ऐं उन्हनि ॾींहंनि में ताहिर भाई नोमी मां कंदासीं डायरेक्शन गाननि जी, पोइ त जेको पियो ख़लत आहे तिरके उहो गाननि जो डायरेक्टर हो। हाँ बस जबरदस्त कंदा जबरदस्त। रहिया। अच्छा असां वटि गौरी अब्बास साहिबा ॾाढो ख़ामोश वेठी आहे। आपने अभी कोई गाना गाया है जिसकी वीडियो बने किसी चैनल पर? नहीं, फिलहाल अभी नहीं। फिलहाल गाना तैयार हो रहा है? जी बिल्कुल, आप काम चल रहा गाए है। बना देंगे वीडियो? मॉडल में हाँ? मॉडल में डायरेक्टर हो अंधो इहो भालियो। किसी घोड़े पादे को नहीं उठाएंगे। मॉडल हमारे पास अपने हैं। मुर्तज़ हिन ॿिन्हिनि खे ॾिसी ईअं थो लॻे पुराणे दुकान ते नवां बूट पिया आहिनि। गाऊं लगे लगे गाऊं अज लगे हाँ लगे अज अचे तो वे वे यार वाह वाह। ख्वाल हाल माई इनखे चवंदा आहिनि नंढड़ी शइ पर धमाको वॾो थियो। असल में हे जेको आहे न हे जेको हिन सां गॾु वेठो आहे हिन जो शागिर्द न आहे, बाक़ी हे नंढे लाको हिन कुओ पालियो हाणे वॾो थी वियो आहे। जी नाज़रीन हाणे वक्त थियो आहे एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक।
वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर भलीकार लाफ्टर हाउस शो में असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि, टपाल मेज़बान चांहि ठाहिण वारनि ऐं कैडबरी जा डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि असां सां स्पॉन्सर कयो आहे, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। तमामु बहितरीन सॉन्ग तव्हां ॿुधायो गौरी अब्बास साहिबा, माशाल्लाह। सोनू, शायद सोनू भी हमारे साथ है। सोनू नाम किसने रखा आपका? सोनू मैं घर में सब बचपन में सब सोनू ही कहते थे। बचपन से ही सोनू हैं आप? जी। मतलब सोनू तेरा बटन गोल गोल, ये जो है अलग छा होगा नहीं, मतलब किसी शायरी से बनाई है आपने और सोनू से आपकी आवाज मिलती थी या ऐसे ही प्यार से सोनू मिला था? नहीं, वो तो एक अलग मैटर है ना। अच्छा। आपने मेरी आवाज भी सुन ली है, आपको लगा कि सोनू निगम? नहीं, वो तो आवाज से तो आप राहत फतेह अली खान लग रहे थे। बस नहीं, आपकी आवाज मेरे से मिल रही है। मेरे से मिल रही है। जी जी। यार बात से आपकी नहीं ना मिल रही मेरे से। जी सर। आपकी नहीं मिल रही मेरे से। ये अलग। जी सर। एक बात मुझे समझ में नहीं आई, हिन मन माई जा कपड़ा पाता ओके। सोनू वारी जो कान कंदुन सुबरायो आ वाली पातल त हे ॿई आहिनि छा? तस्दीक त कयो। ॾिसो मां अर्ज़ु कयो त असां त नबीन माण्हू कॾहिं बि कंहिंजो बि कुझु पाए था सघूं। जेको हथ अची वियो पाए आयासीं। अॻे ॾींहुं मां सुथण पाए आयुमि माई जी, घुमंदो वतां बि हिकिड़े सुञाते वठी। मतिलबु मुंहिंजी पंहिंजी माई जी आहे। अॼु वरी हैदर कदरी वेठो आहे। हाँ वेठो। हाँ हाँ। अॼु वरी हिकिड़े चोलो सुञातो। ॿुधो अंधा साहब जी, माइन जा कपिड़ा तव्हां पायो उहे छा पाइनि? इहो वरी सुवाल आहे पंहिंजी जाइ ते। बाक़ी मां वारो चोलो तुंहिंजे ॾाॾे पातो। अंडरस्टूड ॻाल्हि आहे न इहा ज़ाहिर। ही माइन जा कपिड़ा पाया हुआ त मायूं हिननि जा मर्दाना कपिड़ा पाए घरनि में वञनि मायूं उताग में विया आहिनि। इहो थी वेंदो आहे, कोई मसइलो न आहे। वक़्तार लगारी साहब माशाल्लाह तव्हां ॾाढा सुठा सोशल वर्कर बि आहियो ऐं माण्हुनि जी मदद बि कंदा आहियो ऐं ताज़ो को अहिड़ो को तव्हां वाक़ियो को पेश आयो जंहिंजी मदद कई तव्हां? ॻाल्हि इहा आहे, माण्हू जेॾी महिल चङो कमु करे त ॿुधाए न, पर हिकिड़ो कमु अॼु मूंखे लॻे थो मूंखे ॿुधाइणो पवंदो। हे जेको नाबीना वेठो आहे हिन जो मां अखियुनि जो इलाज करायां। मां सही नाबीन आहियां। हे ॾिसो मां आहियां नाबीन। ॾिसो आहियां। हे से आहियूं। हे से नाबीन। हे से बस बस। हे बिठवा बिठवा हिते। मतलब ही नाबीन वाला न सही ना ॻाल्हि कोन्हे का। न आहियां मां। ॾिसो घुमां थो। हे ते वयुमि। हे तार हाणे वेठो आहे। हे बाक़ी छा आहे? हे हिते घोड़ो ॿधो पियो आहे। ताहिर भाई कहिड़ो अंधो न आया है, घोड़ो नज़र अचे तो गॾु कुतो वेठो त नज़र नथो अचे। पुट बी कुतो मां घरों काहे आयो आहियां। मूंखे आहे। अच्छा घोड़ो जी बाबा इन्हें न कुछ सीधा चलो नहीं दे बारे के बात में निकल भी दिया। अच्छा घोड़े जो ज़िक्र निकितो आहे त ओ नशीली दिलरुबा खां पोइ तव्हांजो हिकिड़ो कलाम आयो खुशबू खुशबू हर पल आहे, जंहिंमें घोड़ो आउट ऑफ कंट्रोल थी वियो हुयो। हू कंहिं रोकियो घोड़े खे? लॻे थो इहो ई घोड़ो कंट्रोल। इहो छा किसो? घोड़ो आउट ऑफ कंट्रोल इन करे थियो जो ताहिर भाई ॿ टे घोड़ा उते सिलेक्ट कया, पोइ विहारी सायो करे लाइ कहिड़ी रहियो मूंसां कहिड़े घोड़े ते विहारी जंहिंखे अञा माना रुगो होश करण जी देरी त उहो भॼण शुरू हुश छो कई? हुश त ॿिले खे कबी आहे, ॿिले ते विहारियो। छो मां पहिरियों चक्कर कंहिं गाने में घोड़े ते वेठो हुन खां पोइ घोड़े ते वेठो हुनखे हुश कई। अच्छा मां घोड़े सवारी कॾहिं बि न कई, पर असां एॾा रिस्क खणंदा हुआसीं उन्हनि ॾींहंनि में, छो त शौक़ बि हूंदो, हिकिड़ो जोश जज़्बो हूंदो। ताहिर भाई चयो यार गानो आहे हिन में तोखे वेहणो आहे घोड़े सवारी करणी आहे।
हाँ तो वेठुसि त अॻियां ताहिर भाई जी डायरेक्शन ॾे पियो घोड़ो जो भॻो ताहिर भाई हिकु पासे भॼी वियो आसिफ बची त ॿिए पासे हाणे केरु रोकेसि कीअं मां चयो भाउ हला की वञी बीह रहे ही चवंदो हूंदो ताहिर भाई ने ब्रेक किथे एक्चुअल छा इहो त लॉन्ग शॉट हुयो हिनखे परे खां असां शूट पिया कयूं न अच्छा त जीअं क्यू थियो इन घोड़े खे हीअं कई त घोड़ो शुरू थी वियो अच्छा घोड़े जे मालिक पहिरियों ई मूंखे चयो सुहिणो उहो ई घोड़ो वाइट कलर जीअं अंग्रेज़नि जा घोड़ा हूंदा आहिनि ॾाढो सुहिणो घोड़ो जहिड़ो सुहिणो मुस्तफा पासे तहिड़ो मां चयो यार फिल्मी घोड़ो त हीअ आहे ही खपे यार हे थोरो डिंगो अथई मां चयो अला मालिका तूं ई ॾे डिंगो आहे त असां मॉडल बि डिंगो आहे हे चढ़ियो लॉन्ग शॉट थियो असल में हू वञे पियो जिन असां उन एरिया में शूट पिया कयूं जिथे हुनजो इस्तबल ठहियल हुयो न उन तरफ़ पियो उन तरफ़ हू दरवाज़ो खुलियो हुयो घोड़ो ॾिठो दरवाज़ो खुलियल आहे मां जल्दी पंहिंजी जाइ ते पहुचो एतिरे में हुन जेको नौकर आयो हुन ॾिठो ॿाहिरि शूट पिया कनि होॾा घोड़ो स्पीड में होॾा दरवाज़ो बंदि करे छॾियो घोड़ो दरवाज़े ते हीअं करे वञी ब्रेक कई ऐं मथां हुन में गाडर लॻल हो माना मां वेठे हुजे त हुनखे मथे में गाडर लॻे हाणे मां चयो कयां छा नेठि हुनखे चयो भाउ बि हला सिंधी थो ताहिर भाई थो चए सौरभ त घोड़ो वरी सिंधी सम्झंदो या मां चयो सम्झी वियो तॾहिं त बीठो हाणे एतिरा आहिनि सिंध में रहनि त पंहिंजा अथई सिंधी नथा साईं मूंखे यादि आहे ताहिर भाई मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि कयां त माशाल्लाह मुस्तफा बादी सुठो मॉडल आहे भला थोरो घणो वधीक बि ॻाल्हाईंदो आहे हिकिड़े ॾींहं ते साईं मलकल मौत अची वियो अच्छा मलकल मौत जो अची वियो चए भाउ तव्हां ॿिन्ही जी माना टाइम पूरो थी वियो आहे हलो असांखे ॿिन्ही खे मथे वठी वियो जीअं वञूं पिया मथे रस्ते में त हे यको हुनखे मलकल मौत खे तंग कई ॻाल्हाए हुनखे बोर जो कई उन हथ कढिया हथ जो कढिया त असां रिटर्न थियासीं वापसि सिधो मां गटर में हे माखीअ जे ड्रम में साईं झट खां पोइ सही किरियो न माना गटर में किरे मां गटर माखीअ जे ड्रम में मिठो माण्हू आहे त मिठो माण्हू त माखीअ में किरे थो तोखां यार होटल जे करे ॻाल्हि विसरी वई खंड महांगी आहे तूं माखीअ में किरे गटर में मां किरियो मूंखे यादि त मां गटर में हे माखीअ जे ड्रम में सम्झी जीअं जो मलकल मौत आयो चए यार हाणे तव्हां किरी पिया आहियो हाणे मां तव्हांखे माफ़ कयो हाणे ईअं कयो हिक ॿिए जा हथ चटियो मां गटर में हा हे माखीअ में हथ केरु चटे पोइ त मज़ो माखीअ में हो सही पंहिंजो साईं जेको आहे गटर में किरियो हे माखी में किरियो थियो इहे साईं पाण खे चटे पियो साईं पाण खे चटे किसे ते बि खिलूं असां हा साईं किसा त आहिनि ज़िंदगी जा किसा आहिनि वाकिया आहिनि वॾा छो तूं तो करी शर्म मूंखे थो अचे गॾु बीठा वकार लगारी साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे शो में आयो असांखे थोरो टाइम ॾिनो ऐं तव्हांखे वाक़ई टाइम हिननि खे तमामु घटि हूंदो आहे ॾाढो मसरूफ़ माण्हू आहे ॾींहुं राति बिज़ी हूंदो आहे त छा चवंदो हिन शो में अचण खां पोइ कीअं लॻो तव्हांखे तव्हांखे वञिणो बि आहे इन करे असांखे ब्रेक ते बि वञिणो आहे तमामु सुठो शो आहे ऐं धरती जी समूरी सथ खे लख लख वाधायूं ऐं स्पेशली ताहिर भाई खे ऐं अज़हर सुहाग साहब खे त जंहिं इहो लाफ्टर हाउस सजायो ऐं स्पेशली उन खां पोइ जेकॾहिं अचूं त सौराब खे ऐं नाबीना साईं खे अलीगुल खान साहब डॉक्टर अलीगुल खान साहब खे हा तो तव्हां सभु दोस्त हिकिड़ो इहो जेको प्लेटफॉर्म खणी हलो पिया लाफ्टर हाउस जो इहो रुगो धरती टीवी ते तव्हांजे करे हींअर समूरी दुनिया जा माण्हू सोशल मीडिया ते बि हिनखे वॉच पिया कनि वाह वाह ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई ऐं असांखे हाणे डायरेक्टर साहब ॿुधायो त वकार लगारी साहब खे वञिणो आहे छो जो हुननि जी मीटिंग बि आहे कराची डेवलपमेंट फोरम जी ऐं पहिरीं गॾिजाणी आहे उहा ॾाढो सुठो त नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ॿिया महिमान बि असां वटि मौजूदु आहिनि सो प्लीज़ डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक
फकत आपकी तस्वीर लिए बैठे, चांद को तोड़ के फिर जोड़ने वाले आ जा, हम भी टूटी हुई तकदीर लिए बैठे हैं। आप बैठे हैं, आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं। आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं। आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। मौत मुझको गवारा है रे, मौत मुझको गवारा है रे, क्या करूं दम निकलता नहीं है। आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। मैंने पिघला दिया पत्थरों को, मैंने पिघला दिया पत्थरों को, एक तेरा दिल पिघलता नहीं है। आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। मेरा दिल तुम पे कुर्बान है गिर, ये अदा ये अदाकत बरासिल, मेरा दिल तुम पे कुर्बान लेकिन क्या संभालोगे, क्या संभालोगे तुम मेरे दिल को, क्या संभालोगे तुम मेरे दिल को, जब ये आंचल संभलता नहीं है। आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। आप बैठे हैं बालिल पे मेरी, मौत का जोर चलता नहीं है। मौत मुझको गवारा है लेकिन, मौत मुझको गवारा है लेकिन,
जबरदस्त वाह रे वांदा हा हा छा हे गानो ख़त्म थी वियो न पी न गाना ख़त्म ॿुधो ओ ना बि न हे कलाम बणियो त या खटमल गिरियो त हिकु तो ॿीहर मलिकार लाफ्टर हाउस शो में ॿी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो ओ चाचा न बि न जी हे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे चोलो तोखे लेडीज़ पातल आहे मुछूं मर्दाणू अंगोछो ॿधो पियो त टिकण ते छा मक़सदु छा आहे तुंहिंजी ज़िंदगीअ जो करणु छा थो चाहीं बाबा कुझु बि न आहे अॼु तकड़ में मां हलियो आयुसि तॾहिं ही जेको आहे सो लेडीज़ चोलो पाइजी वियो उहो बि ईअं थियो दरअसल ईअं थियो जो मां मूंखे ई तकड़ दुकान जी जॾहिं प्रोग्राम बि शुरू थी वेंदो असांखे दुकान ते अचिणो हो जीअं मां आयुमि त गंजी पातल हुई बसि इहे पंहिंजो घर क्लास कयुमि पर ही भितू ई हथ हणंदो आयुमि चोलो पियो पोइ कंहिंजी भिती मां पाए छॾियो मां बाबा ॻाल्हि ज़िप बंदि कया छोरे जी ज़िप खुलियल आहे ज़िप खुलियल आहे बसि मां तव्हांखे छा चयो पढ़ाई माहिन जो आहे माना हे घिटीअ में पियो तो पाया आहीं हा बसि सुञाणो घणो तव्हां वरी घिटीअ में अचण वञण अथव फोन करे पुछा त करो उस्ताद जी उस्ताद जी हेॾे सीधा तो पहिरियों चक्कर मारी त मां खीरे में तो बबिला बीठा हेरे हालांकि हकीकत में हे वेठा इहे ॼण को कब्र ते कुल था पढ़नि मुंहिंजे ख़्याल में न लॻो मुंहिंजे ख्याल में न होड़ा चावल नथो मिले वो महिमान आहिनि उन्हनि सां थोरो ॻाल्हि ॿोल महिमान सां हा असुल में तोखे बि यार तोखे बि सवाल करणु अचनि ई नथा अगलल का सवाल कर मुझे उन बेबी कन में जो सोरा भाई मेरे से सवाल ही नहीं पूछता है अच्छा उससे पूछो ना वो सवाल तो पूछो ना काम के तव्हां पुछो न हाँ असली सवाल है कम जा पूछा कयो से ना आप कैसी है जी मैं ठीक हूँ अच्छा सच्ची सच्ची बात बताए आपने कभी प्यार किया हाँ किया है हाँ है मौजूद इधर है नहीं यहाँ नहीं है गोरी साहब मेरा नाम नहीं लेना मेरा नाम नहीं लेना वो मेरे से बात करती है फोन पे मेहरबानी करे तुम बीच में नहीं बात गोरी साहबा आप मुझे नहीं जानती गोरी साहबा मुस्तफा बासिया अच्छा ये गोरी नहीं है गोरा है बाबा वाह वाह माशाल्लाह है भाई प्यारी वीआईपी है भाई वो सिंगर है ॾाढी सुठी गोरी अब्बास गोरी सिंगर है ना हाँ मैं भी सिंगर हूँ पर थोड़ा ही मैं अटकता हूँ सा मुझता है सुनाए कुछ सुना दे आप कुछ बताया कर गाना नहीं आता है ना मुझे नहीं तो वाह जो गोरी साहब क्या जी जी आपने मेकअप कब से छोड़ा है जब से रंग साफ हुआ है अच्छा वो मेकअप वाला नहीं है गोरी नहीं नेचुरल है नेचुरल नेचुरल ब्यूटी है हाँ एमएच गोरी आहे उहो उन जी ॻाल्हि थो करे यार अच्छा ही असां वटि सिंगर आहे इहो उस्ताद ख़ान साहब तव्हां थोरो ॾिसो बि त सही न थोरो तव्हांजी नज़र पवे नथी जी जी आवाज़ मां नथा सम्झो त लेडीज़ सिंगर आहे फीमेल सिंगर आहे बस अॼुकल्ह पाण ॾिसे थो त नवां अची विया आहिनि साउंड अरे यार वरी ये रोइणो अची वियो हर ॻाल्हि ते रोईंदो रहंदो आहे हे पाड़े में रहंदो आहे असांजे कहिड़ो आज़ार आहे न हमरा जॾहिं हिननि खे बि चवंदा पाजो वठी खाओ न पादर खाओ न विड़ो अलाए यार छा मसलो आहे न छो थो रोए अलाए हिते ॻाढ़ण लॻी पई आहे छेलो कुठो थो हक़ ते मारा खाधी अथई वरी छो थो रोए छा थियो मां चङो भलो पंहिंजे रस्ते सां पियो वञा हा हिकिड़ी कार बीठी हुई उन कार ते नंढड़ो पादर लड़के पियो हा उहो हणंदा आहिनि जीअं नज़र न लॻे बचा थियनि हिफ़ाज़त करे मां शीशो खड़काए करे उनखे चयो मां चयो साईं ॻाल्हि त ॿुधो हे पादर जेकॾहिं तव्हांखे कार जे हादसे खां बचाए थो त तव्हांजी ज़िंदगी सभ खां वधीक क़ीमती आहे पादरनि जी कॾी पाए छॾंदा को अच्छा इन ॻाल्हि ते लॻो इन ॻाल्हि ते कुटियूं कुटियल न बाक़ी वार पटिया अथनि अच्छा मतिलबु रुगो वार पटियूं न साईं बाक़ी गीलो बि अथनि बाक़ी बसि रुगो गीलियूं रुगो छा ॻाल्हि त मुंहिंजी धक अंदरूनी आहे या बैरूनी 2 मिंट बस कर तूं माना रुगो गीलियल न रुगो गीलियूं नो रिस्पॉन्स आख़िर में हिकु ॿ भुजो बि ॾिननि इहो त रोज़मर्रा जो कमु आहे बेइज्जती त हाणे बि लॻे थो तुंहिंजे मुंहं सां
सही मां तो चवा मां जो नौकर बाबा के यो बुधाए मां से एकड़ी गलत गाल के सही पे क्या केड़ो जरूरत आ पादर लड़का है घुमो ताड़े जदीद दौर में ये थी सके तो जो पादर ता हाथ से कर बचा न न ये न तो पादर न बचाइंदो असां मेहमान आला ॾाढा खूबसूरत मुस्तफा अब्बासी जी आयल आहे छाला ठीक है अरे छा छा थियो वरी हिन खे ॾिसी थो रोए यार छा थियो 20 लख जी गाॾीअ खे नंढड़ी चपल रुवाने तो छाती हो दस सही था है शुरू का एडो यार दाढ़ी वधाई शीत माय गर्लफ्रेंड वरी ओडे दी छोदो रोए गोरी अब्बास सिंगर आ हेड़ी वठी दे जा सीधी बोले खबर है भाई साहब तू मार हकत तो खाई मानू जो डोना है तो हेड़ी वठी ने हुए चा चुमची है न मुखे छोदो चे यार मुखे छोदो चे मां शो जो होस्ट है गुलजार भंगवार ना हेड़ी वठी दिया तो कदे बात आज प्रोग्राम में नहीं तो आओ तो चले बर्गर खाते वाह वाह ओ अरे खबरदार खबरदार हजार लोग के ये खबर पई माथ में दो बार चई न उर्दू में उर्दू तू न सही तो गालाए सच्ची विञायो पाण खे सम्झे छा तो कम न एडे ना एडे मां ॼाणंदो आहियां मां ख़बर न आहे छा हे सुधो आयुमि हे आयुमि हे बिठो इहो ना है गामू कहिड़ा बात ये गोरी अब्बास सिंगर आ अच्छा माशाल्लाह खुशबू तो भी है खुशबू सुनी पौधो भी मैं को कम करेस तो इनके चो माजे बरसा न घूमे छो मां एडो शदीद कुआरो आया इन चोले ते भी मुझे दिल थी के तू आने ये कर तू धक्का खाई आवा मार खाई आवा चाय पी वे ते वरी छा थियो ए वीजी ना आया धपदन हमारे चाय पियारे यार अच्छा गमन चाय कल तो तहां के चयो सी बाबा ये धब्बा जेका इन विग में आ तू मटाई चोंदो यार केड़ा केड़ा पाड़े यार असा मुस्तफा अब्बासी सा गडा ॾाढा सुठा सीरियल्स भी ता कयन सोप सीरियल में ता कम कयो नूर फातिमा सीरियल ता धरती टीवी जी कई उन में यंग टू ओल्ड कैरेक्टर हो ताजो हां यो कीअं लॻो ता एकड़ो एजिड कैरेक्टर कीअं कयो ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो ऐं महिरबानी ज़हीर मीरजत जी जंहिं मूं ते एतमाद कयो मुंहिंजे टैलेंट ते ऐं इंतहाई ॾुखियो कैरेक्टर हो छो त हुन में 3 फ्लेवर चइजनि त हिकिड़ो यंग आहे वरी शादीशुदा लाइफ आहे हुन में पोइ वरी ओल्ड थो थिए त टिनिनि जो मयार अलॻि अलॻि हो टिनिनि जो हिकु छा चइजे त तव्हां सां जेका एक्टर कास्ट हुई उहा अलॻि अलॻि हुई हर हुन में त ॾाढो मज़ो आयो ऐं मां चवंदुसि त जेतिरो बि मां कमु कयो हुन में मूंखे इहो कैरेक्टर ॾाढो वणियो ऐं मां इंजॉय कयो हिन कैरेक्टर खे नीलम एल्फ भी हुई उन नीलम एल्फ भी जेका धी जो कैरेक्टर थी करे सो लास्ट वरी छा एक चाय बता दे चाय पियारे जेसिताईं हाज़रीन आहे नाज़रीन असां हाणे ब्रेक वठंदासीं जेसिताईं चाय पी वठनि असांजा महिमान बि so please don't go away we'll be right back after a short commercial break वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो में असां सां ताउन कयो आहे अमरेली स्टील ठाहिण वारनि टपाल मेज़बान चांहि ठाहिण वारनि ऐं उनखां अलावा कैडबरी या डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि असां सां स्पॉन्सर कयो आहे अॼु असां वटि तमामु ज़बरदस्त महिमान आयल आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू हले ई पई त असांजा जेके वरी पाड़े वारा आहिनि उहे शुरू थी था वञनि महिमाननि सां अञा गुफ़्तगू ई न कई शायद सोनू हमारे साथ हैं माशाल्लाह से बहुत छोटी सी उम्र में आपने गायकी शुरू की थी यानी 10 साल के थे तो जी इस वक्त आपकी तकरीबन 22-23 साल उम्र तो होगी जी मैं इस वक्त 23 के हैं माशाल्लाह आगे भी गाना ये कंटिन्यू करेंगे एक्चुअली गाने के बारे में मैं यही कहना चाहूँगा कि फैमिली में गाना था हमारे और वहीं से ट्रांसफ़र हुआ मुझ में तो मैक्सिमम कोई 10 से 11 साल तो मुझे गाते हुए हो ही गए तो आगे भी सिंगिंग कंटिन्यू रखेंगे माशाल्लाह एक हमारे पास बहुत अच्छी सिंगर हैं गौरी गौरी कहते हैं कि औरतों से उम्र तो नहीं पूछी जाती अगर आपसे भी पूछें तो मेरी उम्र पूछेंगे आप हाँ 45 नहीं लगता तो नहीं
देख लें, खूबसूरती है। नहीं सच्ची बता, मेरी कसम है, सही बता। नहीं 45। हिकिड़ो कमु कयो, कूड़ो कसम खाओ त मरे ई भला। अच्छा, मुस्तफ़ा अब्बासी बि असां गॾु आहे, एवरग्रीन, ही बि हीरो आहे असांजो ऐं मॉडल आहे। साईं तव्हांजी एज तक़रीबन घणी आहे? मुंहिंजी एज 38 आहे। 38 आहे जी। माशा नंढो आहे तमामु। 38? हा साईं, माना 38 साल। 38 साल? हा साईं। माशाल्लाह, शाबाश, त सच ॿुधायो अथई, न त माण्हू उमिरि लिकाईंदा आहिनि पंहिंजी। न बीठे साहब ताज घड़ी आ? मां सही ॿुधायां साईं? हा ग़लति ॿुधाईंदे या बाक़ी? तक़रीबन 47। तक़रीबन 47 की मतलब 46 47 थी वेंदी। 46 पर मुस्तफ़ा अब्बासी खे मां बि नंढे हूंदे खां ॾिसां थो। हुन पंहिंजे पुट जी घणी थी? हे जेको कूलर पालियल अथई, जो कूलर पियो थी अॻियो 33। इहो अञा प्रोसेस में आहे। घर में ॾिठो अथई हेॾिया। अलाह जो करम आहे, अलाह जो शुक्र आहे। मां सम्झंदमि सभिनी खां किलो अलाह साईं मूंखे ठाहियो आहे, पर अॼु गामूअ जो वात ॾिसी ईअं थो लॻे ॼण एटीएम मशीन में कार्ड फाथो पियो। एटीएम मशीन। अच्छा, मुस्तफ़ा अब्बासी असां सां गॾु आहे साईं। क्रिकेट सां तव्हांजी तमामु सुठी दिलचस्पी आहे। हिकु ओवर में 30 स्कोर कीअं ठाहियो? न मां ॻाल्हि जेन्युइन ॿुधाई। अच्छा। ऐं 30 स्कोर खां वॾी ॻाल्हि आहे 36 ठाहे सघिजे थो, छो त तव्हां कंहिं बि शइ खे अगरि टारगेट खे अचीव करणु चाहियो ऐं मथां टारगेट हुजे त तव्हां अचीव करे सघो था। न त असां हेतिरनि चैनलनि में नालो ठाहियो आहे, इहो वॾो टारगेट आहे। इहो बि वॾो टारगेट आहे, बिल्कुलु। 36 स्कोर या 30 स्कोर। अच्छा, नंढे हूंदे ॿारनि खे अक्सर आदत हूंदी आहे की मिटी खाईंदा आहिनि, के मुख़्तलिफ़ हरकतूं कंदा आहिनि। तव्हांजे लाइ ॿुधो आहे नंढे हूंदे तव्हां चक पाईंदा हुयो ॿारनि खे? चक पाईंदो हुउसि ॿारनि खे? ॿार हर ॿार जंहिंमहिल ॾंद निकिरनि था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुंहिंजा पुट आहिनि, उन्हनि खे ॾंद निकिरण जो टाइम आहे त उहा ख़ारिश थींदी आहे, उन वक़्तु हर को ॿार कंदो आहे। बाबा हिन बुरोस जो न ॾिठो आहे कंहिंखे चक पाए ॿारनि खे? न हिन इंसाननि जी ॻाल्हि थो करे, तव्हांजी न आहे। अक्सर असां ॾिठो आहे मुख़्तलिफ़ जेके एक्टर्स आहिनि या मॉडल आहिनि शोबिज़ मां शादी कंदा आहिनि। तव्हां शादी पंहिंजी पसंदि जी कई या अरेंज मैरिज हुई? न मुंहिंजा माइट बि आहिनि, दोस्ती वारी बि आहिनि, पर कराची में मां शादी न कई। तव्हां शोबिज़ मां शादी न कई। हाणे जिथे चइजे माशाल्लाह असां वटि बि दोस्त सुठा हुया। कोशिशि नसीब न हुजे, पर कोई मुंहिंजो अफेयर हलियो न जो मां शादीअ ताईं सोचां। हा साईं ताहिर राई साहब वधीक ॿुधाए सघे थो। ताहिर भाई छा थो चए? मां हा कई। ताहिर भाई जा अफेयर घणा मशहूर हुया, यादि अची वियो? 400 अफेयर हुया। मां त मञा त तूं बि मञ न। छा मञा? ॿुधायां? हा ॿुधायो। इहो मुंहिंजो टॉपिक न आहे। अगरि जेकॾहिं माना सभिनी जा शोबिज़ में अफेयर हूंदा, हिन शख़्स जा न हूंदा, हिन मां कसम। असांजो हिकिड़ो ई अफेयर आहे, उहो हिन वक़्तु अवेलेबल आहे। अच्छा, तव्हां केतिरनि मुल्कनि में तव्हां वीडियो सॉन्ग बि ठाहे आया आहियो? मां थाईलैंड ऐं दुबई में। छा चांहि छॾियो? ख़ुदा ख़ुदा कर मुस्तफ़ा, हे मीरपुर ख़ासि ताईं बि मस वियो आहे। मूंखे सोराब ही जंहिं चैनल ते हिन महिल जॉब मिली अथसि कॾहिं न छॾनि, हिननि जो ई प्रोजेक्ट हो थाईलैंड जो। पंहिंजी बचत कर, जुमिला वापसि वठ। थाईलैंड तूं न वियो आहे, तोखे चांहि ॾियां थो, चओ सच ॿुधाए थाईलैंड न वियो आहे? मां शिकारपुर न वियो आहियां अञा ताईं। न वियो आहे वाक़ई यार, गाना ठाहिया हुआ सुठा। जेको उन ॾींहुं वेन में वञनि पिया यार, हुननि जे घर में टीवी बि न आहे ऐं हुननि वटि बूस्टर बि न आहे। तव्हां हुन घर छो था ॿुधायो? ॾिसो न था कोयलनि ते चाहे थो पचाए। अच्छा, शाहिद सोनू साहब हमारे साथ हैं। आपने कौन से ममालिक में परफॉर्म किया? सर मैक्सिमम में 10 कंट्रियों में अभी तक परफॉर्म कर चुका हूं। माशाल्लाह, 10 मुल्कों में परफॉर्म कर चुके? जी, और नेक्स्ट भी प्लान है विजिट अभी और भी माशाल्लाह। अभी तो मंजिल तय करनी है पूरी दुनिया में। किरंदी या छत किरंदी ॾिसजो, ॾिसजो छत किरंदी मोकार होती दो, ए सजो डावा डोल थी दो। छो यार, छो? हो थाईलैंड हो 10 मुल्क। हाणे असां कॾहिं विया आहियूं? असां कॾहिं विया आहियूं? काॾे पाण उन ॾींहुं ठटे हलियासीं। अच्छा, गोरी 10 मुल्क। गोरी बि असां सां गॾु आहे। करो न, तव्हांखे नथी छा थियो यार? मूंखे बि वीज़ा ठाराए ॾियो। काॾे वेंदे?
मां भी ॿाहिरि मुल्क में छा थियो? अधु चश्मो वठी ॾियो हुजे। अरे छॾियो बाबा, तव्हां गानो ॿुधाईंदा, तव्हां हाणे चांहि पीआरो जेसीं ताईं। चश्मो खपई वटि पिनंदे छा? गौरी असां सां गॾु आहे, ॾाढी सुठी सिंगर बि आहे, त हिननि जो गानो थी वञे मुंहिंजे ख़्याल में। अवां जूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं। आप लोग की क्लैपिंग हो जाए। शाम जो ही पहर नाम साझे करो, शाम जो ही पहर नाम साझे करो, कुछ तरींदा करो के तगालू करो, शाम जो ही पहर नाम साझे करो, शाम जो ही पहर। एक मिनट आप इधर, एक मिनट आप आ जाए, एक मिनट। साईं जी गानो चवे पई ये जी आयो ते गाने में बीठो, मां जेको मंज़र ॾिठो उहो तो तव्हांखे ॿुधायां। अचो हिकिड़ो मिंट। हे त कपल हो न।
ये नथो लगे पी पंहिंजी धीउ सां रुख़सती मां साईं यकीन कयो ॾिठो थी केॾो माहौल ख़राब कई साईं यकीन कयो पोएं कलाक खां वठी हिन जी जेका बेइज्जती थी आहे न ठहियल माहौल ख़राब करे छॾियो ठहियल कमु हो शाम के नाम हमारे कम मां 3 कम अच मां 6 ते मां तो हो थी चए त शाम जो ही पर ना असांजे कयो हिते ॾींहुं लॻो पियो आहे साईं साहब बाबा उस्ताद जी जी तो मूंखे ॿुधायो कोन जी सिज किरंदा बाबा मसलो इहो हुयो दोस्तो मूंखे शागिर्द ॿुधायो त साईं गामण साईं ॾिसे ईअं पियो छोकिरी खे जे लूसी कुतो टुकर खे ॾिसंदो बेइज्जती थी आहे हिन जी जो मूंखे फील थी थिए छा कयो था बेइज्जती हुन ई थी आहे कुझु त छॾ आया हूंदा मुस्तफा अब्बासी असां सां गॾु आहे मॉर्निंग शो जी होस्टिंग बि तव्हां कई मॉर्निंग शो जेके हिन वक़्तु हलनि था कहिड़ो होस्ट तव्हांखे वधीक पसंदि आहे ऑल ओवर साईं मां ॿुधाईंदुसि हा साईं मुस्तफा साहब खे हिकिड़ो ई होस्ट पसंदि आहे जेको उहो पाण आहे पाण खां अलावा मूंखे वधीक मां जस्ट 5 खां 6 हुन खां पोइ अच्छा वरी मसला मसाइल शुरू थी विया त मां सजाद सुहाग खे कंटिन्यू ॾिठो आहे माशाल्लाह गुड मॉर्निंग शो कंदे ऐं मेन शइ आहे त होस्ट जो मक़सदु आहे त जेका तव्हां वटि सेलिब्रिटी आहे हुनजे बारे में थोरी नॉलेज आहे नॉलेज हुजे ईअं न आहे जो अची गेस्ट वियो हुन खां पोइ चयो साईं तव्हांजो नालो छा छा कंदा आहियो त इन टाइप जे होस्ट खे रखणु हुन सेलिब्रिटी जी बेइज़ती आहे त होस्ट में माना मां ॾिठो आहे जॾहिं बि वञो त तव्हांजा जेको करंट हलंदा आहिनि ड्रामा या छा उनजे बारे में उनखे बाक़ाइदा नॉलेज हूंदी आहे या उहो राति जो तयारी करे थो पढ़े थो या कहिड़े बि क़िस्म जी सेलिब्रिटी हुजे चाहे उहो सियासी हुजे समाजी हुजे पंहिंजे शोबिज़ मां हुजे त उन हिकिड़ो छा ग्रिप हुन वटि आहे पसंदीदा होस्ट साईं हे पुछे वठो पसंदि कहिड़ो आहे तव्हांखे पसंदि सजाद सुहाग लाइ ॿुधाए ताहिर राणाई साहब सां तव्हां तमामु घणो कमु कयो आहे गॾु त छा सिखियो हिननि खां तव्हां ताहिर भाई खां मां पेशेंस सिखियो त मतिलबु ताहिर भाई खे मां कॾहिं बि कंहिं ते जज़्बाती थींदे न ॾिठो जेको असां थी वेंदा आहियूं हर शइ खे तरीक़े सां केतिरो बि वॾो इशू थी वञे उनखे नॉर्मली तरीक़े सां हल करे वेंदो आहे पोइ साईं तव्हां थोरो टाइम गॾु कमु कयो आहे असां इलाही कुझु सिखियो आहे न मां जेका शइ आहे तव्हां पाण पुछंदो त वाकई में वॾा वॾा मसइला असांजे दौर में फॉर एग्जांपल घणा जहिड़ा थिया एग्जाम्पल जेसि पहले ॿुधायो त मां अॻिते ॿुधायां अच्छा न एॾा वॾा मसइला थिया पोइ छा भला छापो लॻो छा न जीअं तव्हांजो मसइलो थियो कि आया शिकायत खणी त तव्हां छेड़खानी कई आहे जोहर में ताहिर भाई वॾे सुठे तरीक़े सां हल कयो मसइलो इहो थियो छा ख़बर आहे हा अहिड़ी हरकत बि कंदा आहियो हिन खां त इहो पुछो त जॾहिं इहो फाइनल हुई मैच क्रिकेट जी असां कीअं चोरी करे चांहि पीआरी आई खीर खाराई बुख पिया मरण हिकिड़ो मिंट साईं संगत बि सॼी आयल आहे महिमान केॾा माण्हू आयल हेॾा हिकिड़ो मिंट माशाल्लाह एतिरा माण्हू ॿीहर थोरी हथ ईंदा हिन जुमे ते नी टिंजड़ो सां मेल अचिजो तव्हां सभु सॼो ॾेई छॾियो हाणे संगत जी मर्ज़ी आहे अच्छा मूं जेको अथव न हिन सां भित में सुराख बि कढंदा आहिनि उस्ताद इन खां मुठी वठी चप्पल जी कई खिली पई आहे हिन जी मुछा इहे न लॻे इहे तो ॼण बाक़ी नवाब छा 5 किलोमीटर ॾिठी रेस्पॉन्स ई न आयो हे ॾाढी वारी हे शब्द हे ॾाढी वारी करे छो तुझी ताई भी गाउट न छो ताई भी गाउट ये चाहे यार छो हे चाहे नवाब साहब हेडिया मां हड़ा तो होदा रेस्पॉन्स हा वही बोले कीजे यार साईं मुंहिंजी ख़राब कई थी वरी चाहे हरी चिता थी पिया हाणे हिता पढ़ूं था त छा चो हेॾे ॻोल्हियूं था काथे आहे पर उस्ताद छा जो उस्ताद खान साहब साईं इन ते चवंदा जलदब पाण में मां तुंहिंजी साइड आज मज़ो नथो करी अहिड़ी चिता थी पिया ओ गामू नाराज़ थी वरी मुंहुं ॾे मां पिनी अचां
मुस्तफ़ा अब्बासी असां सां गॾु वेठो आहे ॻाल्हि ॿोल हिन सां हले पई संजीदा गुफ़्तगू हले थी तव्हां विच में यार तव्हां मश्करी शुरू था करे छॾियो सॼो माल तो ख़राब कयो आहे सॼो तो करायो कमु ख़राबु। मां हाणे संजीदा सवाल कयां हिकिड़ो मुस्तफ़ा अब्बासी खां। सिंधी मीडिया में तव्हां तमामु घणो कमु कयो आहे सिंधी मीडिया खां शिकायत का सिंधी चैनल्स इहा आहे त जेको बि पाण वटि टैलेंट आहे उनखे यूटिलाइज़ कयो छो त असां कंहिं बि प्रोफेशनल में अगरि 10 साल 5 साल ॾियूं था त उहो माण्हू अॻिते वधंदो आहे। असां पंहिंजी ज़िंदगीअ जा 10 12 13 अरिड़हं साल ॾींदे बि ॾिसूं था त वरी पोइते बीठा आहियूं त इहो छते किथे फॉल्ट आहे किथे शइ आहे जो महिनत बि कजे थी शइ कजे थी जेतोणीकि ॿी मीडिया में ॾिसो त नओं माण्हू माइनर खां अचे थो उहो तव्हांखे सेट बि सूट नज़र थो अचे सेट आहे घर गृहस्थी। असां वटि जेको अञा मथे छिके थो हुनखे टंग खां छिके हेठि कयो थो वञी वरी नओं माण्हू इहो न हुजे जंहिंखे नालो ॾियो उनखे कंटिन्यू कयो उनजी अवेयरनेस बि वधायो ऐं उनखे मां चवंदो आहियां त एतिरो मज़बूत करे छॾियो जो हू तव्हांजे लाइ मिसाल ठही वञे मतिलबु तव्हांजे चैनल जे नाले सां सुञातो वञे त इन जो ई आर्टिस्ट आहे। अच्छा तव्हांखे हिकिड़े उर्दू ड्रामा सीरियल जे लाइ कास्ट कयो वियो हुयो बांझ सीरियल हुई का हुन में तव्हां रिफ्यूज़ करे छॾियो इहो छा चक्कर न रिफ्यूज़ कोन कयो मां त क्वारंटाइन में चइबो आहे हिकिड़ो बुख आयल खे मिले त देग ठहे थी पई ऐं अचो तव्हांखे मानी खुलण वारी आहे उते ख़बर पए सॼी मज़ाक हुई त छा गुज़रंदी क्वारंटाइन में घर उर्दू जी सोप सीरियल खे जेको आहे तव्हां रिफ्यूज़ करे छॾियो न तव्हां बजट पे तव्हां 500 रुपया पिया ॾियो न न प्रोग्राम जा कुझु आख़िरी लम्हा आहिनि त आख़िर में असां कमेंट्स पुछंदा आहियूं पेट ख़राब थो लॻे अरे बस हाणे शो ख़त्म था कयूं एंड था क्यों शायद सोनू हमारे पास आए हैं पहली बार किसी सिंधी चैनल पर कैसा लगा आपको हमारे शो में आकर? माशाल्लाह बड़ा अच्छा प्लेटफॉर्म आप लोगों ने ये शुरू किया हुआ है और बड़ा अच्छा फॉर्मेट है। अल्लाह पाक पूरी टीम को सलामत रखें और हमेशा आप लोग कामयाब रहें। गौरी साहिबा आप पूरे शो में चुप करके बैठी हैं किसी ने आपको साइलेंट मूड पे लगा दिया है क्या कैसा लगा आपको शो में? एक्चुअली वो डर रही हैं बार बार उन्हें देख वो डरने वाला बाबा है इम्प्रेस हो रही है इम्प्रेस दूर हुई है बिले बैठे बिले नहीं वो बैठी बैठी भी प्रेस हो। शो के बारे में कैसा नहीं वो सही बोल रहे हैं ना कि अब्बू से हर बेटी डरती है तो ये तो मजा आया आपने एंजॉय किया शो? जी जी बिल्कुल आपका शो माशाल्लाह बहुत अच्छा है और अल्लाह पाक आपको और कामयाब करे और बहुत अच्छा लगा यहाँ आके बहुत एंजॉय किया शो सब बहुत अच्छे हैं और आप आती रहेंगी इंशाल्लाह जरूर आएंगे जब जब बुलाएंगे मैं आऊंगी। एक बात मैं आपको कहना चाहूंगा अब्बू को घर छोड़ के मुस्तफा अब्बासी साहब कीअं लॻो लाफ्टर हाउस शो में अची? सौरभ तमामु बहितरीनु ऐं अची मज़ो आयो एंजॉय कयो ऐं मां कंटिन्यूअसली जीअं तव्हांजा एपिसोड ईंदा वेंदा आहिनि विच में बंदि हुया मां इंतज़ारु कंदो हुउसि तव्हांजो फ़ोन बि कंदो हुउसि जी जी त तमामु सुठो ऐं मां सम्झां थो त हाणे जीअं तव्हांजी टीम में इज़ाफ़ो थियो आहे हैदर आहे गामू आहे अञा वधीक मज़ो अची वियो आहे नो डाउट त तव्हां सॼी धरती टीवीअ जे सथ खे ताहिरा रईस साहब खे सुहाग साहब खे हैदर कादरी खे अली गुल खे सभिनीनि खे ज़हीर मीरजत असांजो डायरेक्टर तमामु बहितरीनु ज़हीर मीरजत कम बि कयो आहे घणो हा ज़हीर मीरजत तमामु घणो कमु कयो वरी छा थियो असांजा नाला कया बि ताड़ी थो वञे जी त नाज़रीन इन ते असांजे लाफ्टर हाउस शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो पर आख़िर में जीअं त असां वटि हिक खां ॿ सिंगर्स आहिनि त असां चाहींदासीं त हिकिड़ो डुइट सॉन्ग हिननि जो थी वञे ऐं जी भरपूर ताड़ियुनि में शाहिद सोनू ऐं गौरी अब्बास। dum dum ali dum dum ali dum dum ali dum 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 ali dum dum ali dum